हेडलाइंस हमारी टीम सब खां पहिरियां हिते तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त कंडियारे में JWC जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं अज़ीज़ मेमण सहाफ़ी अज़ीज़ मेमण जो भाउ अहम प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। अचो तव्हां खे लाइव ॾेखारियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सबका पहिरीं त असां कंडियारो जे सहाफ़ी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं। अॼु जर्नलिस्ट राइटर्स सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ पीस एंड जस्टिस यानी JWC जे प्लेटफॉर्म था। मां हुनजो मरकज़ी सदर आहियां। ज़ुल्फ़कार ख़ासि करे मूंसां गॾु शहीद अज़ीज़ मेमण जो जेको ब्रदर आहे हफ़ीज़ मेमण साहब, यूनुस राजपर जेको अॻूणो सदर आहे नौशहरो फिरोज़ प्रेस क्लब, राणा शेर मोहम्मद ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त अॼु असां प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ पहुता आहियूं त जेको असांजो 2.25 साल अॻु मीरापुर में बेदर्दीअ सां सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण क़त्ल थियो हो। उन हवाले सां शहीद जे वारसनि ऐं असां कलामकारनि हिकिड़ी वॾी तवील हिकिड़ी जिदोजहद हलाई। असां उन जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते जीअं SSP नौशहरो फिरोज़ आहे, ऑफिस जे साम्हूं धरणो आहियूं, DIG ऑफिस जे ॾाढो धरणो आहियूं त हुन जा जेके मुख्य कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं नौशहरो फिरोज़ धरणे खां पोइ JIT जुड़ी ऐं JIT खां पोइ ही केस जेको आहे सो ट्रेस थियो ऐं उन खां पोइ कुझु जवाबदार जेके आहिनि से गिरफ़्तार थिया, पर जेको मुख्य कातिल हुयो उहो गिरफ़्तार न थियो ऐं उहो रिसेंटली उहो जेको आहे सो नवाबशाह मां गिरफ़्तार थियो आहे। पर पुलिस ईअं डे 1 खां वठी FIR खां वठी हिन महिल ताईं उनखे लिकाइण जी कोशिश करे रही आहे ऐं वारसनि जो बि उहो मौक़िफ़ आहे। ऐं असां JWC जे प्लेटफॉर्म तां बि हाणे 5-6 महीननि खां वठी जिदोजहद कई आहे त असांजे साथी जेको शहीद कलमकार अज़ीज़ मेमण उन जे पुठियां जेके लिकल हथ आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ज़ाहिर कयो वञे, छाकाणि त जेको मुश्ताक सहतो आहे इहो असांखे हिकिड़ो हैबिचुअल किलर लॻे थो, इहो किराए जो कातिल आहे। इन सां का हुनजी ज़ाती दुश्मनी न हुई, को अहिड़ो शइ कोन हुई त आख़िर शहीद अज़ीज़ मेमण खे हिन छो क़त्ल कयो। यकीनन इन जे पुठियां हिकिड़ा जेके आहिनि से लिकल हथ आहिनि ऐं उहे असांजे जांच ऑफिसरनि खे ॻोल्हणा आहिनि। पर नवाबश जी पुलिस हुजे या नौशहरो फिरोज़ जी पुलिस हुजे उहा हिकिड़ी धुर बणियल आहे ऐं उनजो जेको वारस आहे उन जेको फ़िरियादी आहे हफ़ीज़ मेमण साहब उहो मुंहिंजे ख़्याल में 2.25 साल पूरी निंड बि न करे सघियो आहे। हू कॾहिं न कॾहिं किथे कराची अदालत में बीठो आहे, किथे सखर अदालत में, किथे नौशहरो फिरोज़ में, किथे असां रोडनि सां बीठो आहे। त असांजो अॼु प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु बि इहो हुयो। अॼु असां कोर्ट में बि आयासीं त जेको फ़िरियादी चवे थो त हिन जेके लिकल हथ आहिनि उनखे ज़ाहिर कयो वञे, न त जेके JWC हिन ते हिकिड़ो लाइअमल जोड़ियो आहे त असांजी जेकी तंज़ीम आहे JWC उन जे प्लेटफॉर्म तां हिन जिदोजहद खे अञा असां वधीक तेज़ कंदासीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ो तहरीक हलाइण जो ऐलान कयूं था ऐं उन्हनि में असां पंहिंजे दोस्तनि सां JWC जे मेंबरनि सां, सहाफ़ियुनि सां, वारसनि सां गॾिजी असां हिकिड़ी हिकमत अमली जोड़ींदासीं त असां CM हाउस जे ॾाढो धरणो हणूं या IG ऑफिस जे ॾाढो धरणो हणूं त मुख्य जेके असुल जेके सहूलियतकार आहिनि या जेके पुठियां लिकल हथ आहिनि उहे ज़ाहिर कनि ऐं जेकॾहिं असां उन्हनि खे ज़ाहिर न करे सघियासीं त असां हिकु हिकु सहाफ़ी ईअं शहीद अज़ीज़ मेमण वांगुरु सो क़त्ल थींदासीं। उन हवाले सां असांजो फ़िरियादी जो जेको आहे उहो बि गॾु आहे, उनखे बि चवंदासीं त उहो ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए त हू छा चवंदो उनखे केतिरी जेको आहे पुलिस मां उमेद आहे। साईं ॻाल्हि इहा त अॼु 2.25 साल थी विया आहिनि 16 फरवरी 2020 ते अज़ीज़ खे शहीद। मूंखे हैरत जी ॻाल्हि आहे त उन ॾींहं खां वठी असांजे सहाफ़ी दोस्तनि वारसनि समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि में वॾा वाक़ा कया, दावूं कयूं त अज़ीज़ जे क़त्ल जो मुख्य कातिल गिरफ़्तार थिए ताकी असांखे इहा ख़बर पइजी वञे त हिन जे पोयां कहिड़ा ॻुझल राज़ आहिनि ऐं कहिड़ा लिकियल मुरकात आहिनि। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो त 2.25 सालनि खां जॾहिं उहो माण्हू हथायो आहे मुश्ताक सहतो जेको मेन टारगेट किलर आहे, उहो उन जे हथ करण खां पोइ पुलिस जी सितम ज़रीफ़ी इहा आहे त हेॾे सारे हाई प्रोफाइल क़त्ल केस में उन जे लाइ न का JIT जुड़ी, न का इन्वेस्टिगेशन टीम ठही, हिकिड़ो मेवो ख़ान रिंदो आहे मीरापुर जो आयो आहे सब इंस्पेक्टर, उहो अज़ीज़ जे क़त्ल जी जांच थो लहे। जेका मां सम्झां थो अज़ीज़ जे क़त्ल सां सहाफ़ी बिरादरीअ सां वारसनि सां हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे
त जेकॾहिं असांखे 2.5 सालनि खां पोइ बि इन मुजरिम जे ज़रिए इहा ख़बर कान थी पए त कंहिं मारायो छो मारायो, त मां सम्झां थो त इहा इंतिहाई बुरी ॻाल्हि आहे। ऐं हालत इहा आहे जो जेकॾहिं पुलिस रिमांड वठण थी वञे त हुननि उन ते बि इंसिस्ट न कयो, नतीजे में उन खे जेडी रिमांड जेसी रिमांड ते मोकिलियो वियो। ऐं जेसी रिमांड खां पोइ मूं पाण वञी अपील कई आहे सेशन कोर्ट में, ऐं उन्हनि खे मूं चयो आहे त महिरबानी करे इहो मुल्ज़िम असांखे ॾियो ताकी ख़बर त पए त इन जे कहिड़ा राज़ आहिनि। छाकाणि त इन जो हिकिड़ो ॿियो भाउ आहे शाद सतो, उहो बि इन क़त्ल में मुलविस आहे ऐं हुन पाण बि इन ॻाल्हियुनि जो इक़रार कंदो रहियो आहे, पर उन ते कंहिं बि कुझु न कयो। ऐं मूं पाण सेशन जज खां उन लाइ रिमांड जे लाइ अपील कई जेको असांखे मिलियो। ऐं उन खां पोइ पुलिस जी हालत इहा आहे त हाणे तव्हांखे जीअं मूं ॿुधायो त हिकिड़ो सब इंस्पेक्टर लेवल जो माण्हू हाणे उहो थो इन्वेस्टिगेशन केस जी करे। जॾहिं त असांजो मुतालबो हो त अज़ीज़ जे लाइ हिकिड़ी वफ़ाक़ी JIT ठाहियो। उहा वफ़ाक़ी JIT उहा असरटेन करे त अज़ीज़ खे आख़िर छो क़त्ल कयो, छाकाणि त जेकॾहिं अज़ीज़ जो हींअर बि इहो राज़ ज़ाहिर न थियो त मां सम्झां थो त सॼी उमिरि इहो वॾो मोमो रहंदो। ऐं उन सिलसिले में मूं अज़ीज़ जो जेको न्यूज़ 1 खे इंटरव्यू इस्लामाबाद में उन जे लाइ बि अदालत खे इस्तदा कई त मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस खे उहा USB जंहिंमें उहो न्यूज़ 1 जो इंटरव्यू बि आहे ऐं अज़ीज़ जेका बिलावल भुट्टे जे ट्रेन मार्च दौरान जेको इंटरव्यू वरितो आहे उहो बि शामिल कयो वञे केस में। पर कॾहिं बि कंहिं पुलिस असां ते ध्यानु न ॾिनो ऐं उहो शइ कॾहिं बि रिकॉर्ड हिसो न रहियो। महिरबानी आहे असांखे एडिशनल सेशन जज जा बि नौशरो फिरोज़ जो जंहिंखे मूं दरख़्वास्त ॾिनी त इहो पंहिंजे केस जो हिसो बणाए वञे, जंहिं इहो आर्डर कयो त जंहिंमें अज़ीज़ शहीद पंहिंजे दौरान ज़िंदगी नाला वरिता आहिनि त जेकॾहिं मां मारियो वञा त उतां जो MNA अबरार शाह उहो ज़िम्मेवार सम्झो वञे, छाकाणि त उन खां सवाइ उनजो ॿियो राइट हैंड आहे शाहिद मलिक, उन बि अज़ीज़ खे वॾियूं अतू बतू कयूं, अज़ीज़ खे होस्टेज बणाए पंहिंजे फैक्ट्रीअ में अज़ीज़ को कैमरा खसणु ऐं उन ते ज़ुल्म ऐं तशद्दुद करणु, उन ते केस करणु। ऐं हाणे जॾहिं वक़्तु अची वियो आहे त मां कोर्ट जी महिरबानी थो कयां त जंहिं असांजी इहा USB उन खे क़बूल कयो आहे ऐं उन खां पोइ फर्दर चेकिंग लाइ उन खे लाहौर मोकिलियो आहे लेबोरेटरीअ में। ऐं इन सां बि काफ़ी शयूं जेके आहिनि ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे त असां इहा ख़बर पवंदी त इन केस जो मोटिव छा आहे, छाकाणि त मोटिव खां सवाइ केस जो को मक़सदु कोन हूंदो आहे। तंहिं करे मां IG खे सिंध खे इहा अपील थो कयां त महिरबानी करे स्पेशल टीम जोड़ियो जेका मुश्ताक सते खां जांच लहे। जेकॾहिं मुश्ताक सतो वरी असांखे अॼु 2 ॾींहंनि जो रिमांड मिलियो आहे, जेकॾहिं इहो वरी अदालत जेल हलियो त इन को केरु पुछा न करे सघंदो। महिरबानी करे असांखे साफ़ी दोस्तनि खे इहो असांखे ॿुधायो वञे त मुश्ताक सते अज़ीज़ जो क़त्ल छो कयो आहे, छाकाणि त 32 साल मुसाफ़ी मैदान में उन सां लिंक्स रहियो आहे। अज़ीज़ जो जेको क़त्ल आहे सहाफ़ती बुनियादनि ते आहे ऐं जेकॾहिं अहिड़े नमूने सहाफ़ी बिरादरीअ खे नाटे सां मारियो वेंदो त मां सम्झां थो त केरु हक़ ऐं सच जा आवाज़ बुलंद कोन कंदो। जी असां JWC जे प्लेटफॉर्म तां मां शुरू में चयो त मुंहिंजा वारस बि से एहतजाज कनि पिया, धरना हणनि पिया कोर्ट जो, त असां ॿ केस खे ॾिसंदासीं। हिकिड़ो कानूनी तरीक़े सां बि असां हिन केस खे जेको आहे सो परसू कंदासीं। उहे JWC असां जेके कलमकार आहिनि, मां शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सभिनी कलमकारनि खे जस ॾियां थो, उनजे बहादुरीअ खे जस ॾियां थो, उनजे जिदोजहद खे जस ॾियां थो त असांजे दोस्तनि तमामु घणी इन जी क़ीमत हिकिड़ी अदा कई आहे हिकिड़े शहीद जे खून जे इंसाफ़ जे लाइ। त हिते असांखे इंसाफ़ न पियो मिले, असां जिदोजहद कई पिया, उनजे करे JWC फ़ैसिलो कयो आहे त असां हिन केस खे पंहिंजो केस सम्झूं था। सहाफ़ती क़त्ल आहे, ही वारसनि सां इंसाफ़ न पियो थिए, उनजे करे असां सॼी सिंध में इन जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक बि हलाईंदासीं त शहीद जे खून सां इंसाफ़ थिए। JWC पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदी, छाकाणि त जिथे बि मज़लूम जो मसइलो हूंदो असांजी JWC उनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। पर शहीद अज़ीज़ मेमून खे असां चऊं था त हुनजा वारस ॿ आहिनि, हिकिड़ा हुनजा जेके ख़ानदानी वारस आहिनि, ॿिया असां सहाफ़ती वारस, असां सहाफ़ी आहियूं। उनजे करे मुंहिंजी सॼी सिंध जे सहाफ़ियुनि खे ख़ासि तौर ते मां JWC जे प्लेटफॉर्म तां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, IG सिंध, वज़ीर आला सिंध खे बि अपील कंदुसि त तव्हां जमहूरियत जा दावेदार आहियो, तव्हांजी हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे, तव्हां चओ था असां इंसाफ़ ॾियण लाइ आहियूं, त सिर्फ़ु मुश्ताक सते जे गिरफ़्तारीअ ताईं
इहो केस जेको आहे सो न पहुतो आहे और इन जा जेके असुल कारण आहिनि छो क़त्ल कयो वियो आहे कंहिं क़त्ल कयो वियो आहे फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन कई वञे वारसनि खे मुतमइन कयो वञे ऐं जीअं अॻे हिकिड़ी GIT जोड़ी वई हिन जो केस ट्रेस आउट थियो DNA थिया जियो फेंसिंग थी उन हवाले सां हिन मुश्ताक सहते खां हिकिड़ी आला सतह जी रेपुटेशन रखंदड़ पुलिस ऑफिसर ॿिया जेके असांजा एजेंसियुनि जा दोस्त आहिनि जिन खे महारत आहे हिन में इन्वेस्टिगेशन जी त हिकिड़ा ब्लाइंड केस या जेके हिकिड़ा लिकल हथ आहिनि उहे कीअं ज़ाहिर थियनि त असां इहो मुतालबो था कयूं JWC जे प्लेटफॉर्म तां असां मीडिया जा बि आहियूं तमामु घणी मीडिया हिनखे कवरेज ॾिनी आहे उनमें सिंध TV हुजे ॿिया इदारा हुजनि उन्हनि बि तमामु घणो हाईलाइट कयो आहे त असां हिन केस खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं असां जेको असां गॾु आहियूं हिन वारसनि सां शहीद अज़ीज़ मेमण जे वारसनि सां गॾु आहियूं सभिनी दोस्तनि खे सहाफ़िन खे कलमकारनि खे सिंध जे मशहूर माण्हुनि खे इहा बि गुज़ारिश आहे त असां सां गॾु हिन जिदोजहद में शामिल थियनि असां जल्द हिकिड़ो लाहेअमल जोड़ींदासीं त असां कराची IG ऑफिस या CM ऑफिस हिकिड़ो पुरअमन धरणो हणूं त हिन जे लाइ GIT जोड़ी वञे फेयर इन्वेस्टिगेशन कई वञे छाकाणि त फिरियादी असां सां राब्ते में आहे मूंसां फिरियादी हिन सां DIG मिलण लाइ तयारु न हुयो हफ़ीज़ मेमण साहिब वेठो आहे त हाणे हिकिड़ो माण्हू जेको फिरियादी आहे जंहिंजो खून थियल आहे उन सां हिकिड़ो पुलिस ऑफिसर मिलण लाइ तयारु न आहे त हिकिड़ो मेवो खान सब इंस्पेक्टर उहो छा जांच कंदो हिन हाई प्रोफाइल केस जी उनजे करे असांजी IG सिंध खां इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे GIT जोड़ी वञे सिंध हुकूमत खां हिकिड़ो ज़बर गुज़ारिश आहे त GIT जोड़ी वञे शर्जील मेमण साहब जेकी प्रेस रिलीज़ कढी त सिंध हुकूमत हिकिड़ो सुठो कमु कयो आहे पुलिस सुठो कमु कयो आहे त उते GIT जोड़ी वञे त इहे असांखे ख़दशा हुआ इन जे करे असां साल अॻु में धरणो हणियो DIG ऑफिस साल खां पोइ मुख्य कातिल गिरफ़्तार थियो आहे जेसि ताईं हिन जा वारस मुतमिन न थींदा जेसि ताईं हिन जा लिकल हथ ज़ाहिर न थींदा असां कलमकार असां सां जिदोजहद में जेको आहे सो गॾु रहंदासीं साल तव्हांखे ख़बर हूंदी त सभ खां पहिरीं तव्हां दोस्तनि जो स्वागत आहे न जिन असां इलाही इंतज़ाम कयो ऐं सिंधी खे मुबारकूं ॾींदुसि जिन हिन केस सहाफ़ी कलमकार जो क़त्ल थियो आहे जमहूरी दौर में ईअं त असां त ईअं पिया सम्झूं त जमहूरी दौर में मार्शल लॉ वारो जेको दौर आहे उहो अॻु में माण्हुनि खे क़त्ल करे उन्हनि जा खून लुड़िया वेंदा हुआ अज़ीज़ मेमण 2 साल अॻु में जॾहिं क़त्ल थियो आहे प्रेस क्लब नौशाद जो सदर हुयुसि ऐं असां 2 भेरा ज़ुल्फ़ार ख़ास के लिए असांजे नवाब शाह प्रेस क्लब जो सदर हुयो अज़ीज़ साहब जो भाउ वेठो उन सां गॾिजी असां 2 भेरा जेको आहे SP ऑफिस जो धरणो हुयो उन खां पोइ नवाब शाह शहीद डिवीज़न ते जॾहिं असां DIG ऑफिस जो धरणो हुयो त उन खां पोइ GIT जुड़ी एसी ताईं इहो ॿुधायो पियो वियो त क़त्ल जेको आहे उहो ज़ाती बुनियादनि ते थियो आहे ऐं उहो ही क़त्ल जेको आहे सो हिनखे असां ज़ाती बुनियादनि तां ख़ुदकशी आहे ख़ुदकशी असां जॾहिं उन खां पोइ जेका GIT जुड़ी गुलाम नबी जे अॻुवाणी में उहा उन GIT क्लियर कयो त हिनखे क़त्ल कयो वियो आहे उहा ऐं क़ातिल जेको आहे उन में आहिनि उन खां पोइ जॾहिं नाला क्लियर थिया असां मालिकनि वटि वियासीं न ख़ुदा तां ॿियनि खे न फस पर पुलिस जॾहिं GIT जोड़ी उन खां पोइ उन जा जेके जुज़ा आहिनि उहे मिलिया ऐं उन खां पोइ क़ातिलनि जी ख़बर पई त क़ातिल मुश्ताक सहतो समेत 8 माण्हू आहिनि जेके जवाबदार आहिनि उन उहा GIT क्लियर कई उन खां पोइ असां सम्झूं था त पंहिंजे हयाती में जेके दाहूं कयूं हिते न रुगो हिते पर इस्लामाबाद ताईं ॿियो ऐं इंसानी आलमी इदारनि खे हुन अपीलूं कयूं ऐं आर्मी खे अपीलूं कयूं हुन चीफ जस्टिस खे अपीलूं कयूं ख़ुदा मूंखे बचायो वञे पर अफ़सोस सां चवणो थो पए त जमहूरी मुल्क में अज़ीज़ मेमण खे क़त्ल त कयो वियो पर हुन जा क़त्ल जा कारण मालूम न पे कया विया उन खां पोइ जॾहिं सहाफ़ी दोस्तनि गॾियल तौर ते एहतिजाज कयो ऐं उन खां पोइ मालिकनि ते केस दाख़िल थिया जेको हफ़ीज़ मेमण सां गॾु वेठो आहे उन ते केस दाख़िल थिया उन ते फैमिली ते केस वधीक टार्चर कयो त जीअं ही केस जी पवारी न कनि हींअर बि असांजी सूरत हाल आहे ऐं बिलावल साहब ऐं आसिफ ज़रदारी साहब ऐं पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां मुतालबो कंदुसि तव्हां जे लाइ ॻाल्हि कयो पिया त 83 तारीख़ असां आई आहे ऐं असां मुशरफ जी तारीख़ असां साहब ई तव्हां सदाई असां जेको लठियूं ऐं सहूबतूं बर्दाश्त कयूं हाणे अज़ीज़ मेमण क़ातिल गिरफ़्तार कोन था थियनि असां अजय लालवाणी जे क़त्ल लाइ बि एहतिजाज कयो एतिरो ई एहतिजाज असां अज़ीज़ मेमण लाइ कयूं पिया ऐं हफ़ीज़ मेमण सां असां गॾु हुनजी फैमिली सां गॾु आहियूं इहो असां तय करे छॾियो आहे त हफ़ीज़ मेमण जेको हफ़ीज़ मेमण जो मुतालबो आहे उहो सॼी सिंध जे साहब मुतालबो आहे जेसी ताईं हफ़ीज़ मेमण खे इंसाफ़ नथो मिले अज़ीज़ मेमण जो असुल क़ातिल मुहरक़ात नथा ज़ाहिर कया वञनि तेसी ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते खां 15 ॾींहंनि में असां इहो पाण में गॾियल फ़ैसिलो करे SP मुशर्रफ फिरोज़ जे ऑफिस वारो इहो धरणो हणंदासीं जेसी ताईं GIT जेका मुकमल
ऐं ॿीहर नथी जुड़े ऐं वारसनि सां इंसाफ़ नथो थिए तेसीं ताईं असांजा सहाफ़ी ऐं कलमकार रहंदा। महिरबानी, मुंहिंजे ख़्याल में सभिनी